गुज़िरियल राति शहर ठुल शहर जे सेक्शन थाणे जी हद 15 पुलिस चौकी भरिसां नामालूम चोरनि मिस्त्री अब्दुल वाहिद दायो जे इलेक्ट्रिक दुकान जा ताला तोड़े दुकान में पियल मोटर पखा इस्त्री यूपीएस बैटरी सोलर प्लेटूं आर्मीचर ऐं कापर जूं तारूं गैस जा 5 सिलेंडर समेत ॿियो सामान खणी आराम सां फरार थी विया। राब्ते करण ते मिस्त्री अब्दुल वाहिद दायो ॿुधायो त गुज़िरियल राति जो नामालूम चोरनि 15 मोट पुलिस चौकी जे भरिसां सिर्फ़ मुंहिंजा दुकान जा ताला तोड़े ग्राहकनि ऐं मुंहिंजो इलेक्ट्रिक जो समूरो सामान चोरी करे आराम सां फरार थी विया आहिनि। हुननि ॿुधायो त 2.5 लखनि रुपयनि जा सामान चोरी थी वियो आहे, लेकिन भरिसां वेठल 15 पुलिस वारनि कुझु न कयो। हुन ॿुधायो त पुलिस क्वार्टर ताईं महदूद हुजण ऐं पुलिस जी सुस्तीअ सबबु शहर मां चोरियूं वधी वियूं आहिनि। पुलिस जे हूंदे बि शहर राति जो जागी पंहिंजो तहफ़ुज़ पाण करे रहिया आहिनि। हुननि एसएसपी जैकमाबाद खां मुतालबो कयो आहे त चोरी थियल सामान वापसि कराए ॾिनो वञे। ड्यूटी में ग़फ़लत कंदड़ पुलिस अमले खे हटाए संदसि जाइ ते फ़र्ज़ शनास अमलो मुक़ररु कयो वञे। शहर में अमन अमान बहाल कराए अवाम खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।